बिही वनतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिअति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस सादिकीन। सुभान अल्लाह। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। प्यारी जमात, इंतहाई अदब और मोहब्बत सा सयाह अफलाक साहिब लौलाक के मतलब एक दफा दुरूद शरीफ पढ़ो। प्यारी जमात, तवाए असा के या खबर आ त हिकड़ियों शयूं मञल हकीकतूं आहिनि। उहे कहिड़ियूं आहिनि त जहिड़ी सोहबत हूंदी इहो मञल शइ आहे त उनजो असर हूंदो। अगर सोहबत निस्बत तमाम सुठी हूंदी त उनी निस्बत जो इंसान ते सुठो असर पवंदो। अगर निस्बत सोहबत बुरी हूंदी उन बंदे ते उन इंसान ते तमाम बुरो असर पवंदो। पोइ सुठी सोहबत जो असर इहो हूंदो जो जन्नत, सुभान अल्लाह। ऐं बुरी सोहबत जो असर इहो हूंदो जो दोज़ख। अल्लाह साईं सरकार जी उम्मत के इन दोज़ख को पनाह अता फरमाए। आमीन आमीन। जन के समझ नाहे उनको गुस्ताखी थे थी, पंहिंजे मालिक को परे थे तो असां सभई तव्हां गॾिजी दुआ कयो तो वो अल्लाह साईं सां वेझो थी। आमीन। छो जो मुझे मुर्शिद करीम मशहूरी शरीफ जा साईं खिताब भया पिया आहिनि पुराणा, 100 साल पुराणा, 50 साल पुराणा, 70 साल पुराणा। पाण फरमाइनि था त हिकिड़ो बंदो हो वीचारो, उन कल्ह अल्लाह साईं जो न ॾिठो हुई तो पंहिंजे राज़ में रमज़ में ईअं वीचारो ॻाल्हाईंदो पियो त मुंहिंजा अल्लाह साईं तूं किथे आ। माज़अल्लाह हो वीचारो जेका जेके जेतिरी सम्झा हुनजी जेका सम्झी घणनि खे डीसी वटि कीअं पेश थियणो आहे, एसपी साहब खे दरख़्वास्त कीअं लिखणी आहे, गवर्नर साहब खे कीअं चांहि पीअणी आहे, सम्झ घणनि खे न हूंदी आहे त हुनखे कीअं उनजा आदाब आहिनि, उनजा अंदरि सदर जा कहिड़ा आदाब आहिनि, वज़ीर आज़म जा कहिड़ा आदाब आहिनि, सऊदी अरब जे बादशाह जे हुज़ूर में पेश थियण जा कहिड़ा आदाब आहिनि, हुनखे रब जे आदाबनि जी ख़बर न हुई। मलंग मस्त माण्हू अल्लाह साईं तूं हुजे हा, मां तुंहिंजूं माज़अल्लाह जूं कढां, मां तोखे फणी ॾियां, मां तोखे तेल हणां, मां तोखे वेंचारे साफ़ कयां। इहे जो हिन गुफ़्ता कढिया पंहिंजी सम्झ मुताबिक़ त हज़रत मूसा कलीमुल्लाह थियुसि। उनखे रिपोर्ट मिली त ही रब करीम जे नाले ही तो लफ़्ज़ कढे। नबी सगुर आयुसि, भला तूं अंधो आ, तूं बेईमान आ, तूं बेशरम आ, तोखे ख़बर ई कोन्हे त अल्लाह साईं वेचण को पाक, खाइण को पाक, सुम्हण को पाक, निंड को पाक। पर जेको उनजी याद में लॻी वञे उन्हीअ ई निंडुनि को पाक था थी वञनि। हज़रत जुनैद बगदादी वेठो मस्जिद में, अल्लामा अशरफ थानवी लिखे थो मस्जिद में वेठो पंहिंजे फुकरान सां रूहानी सोहबत करे रहियो।
रूहानी सोबत कंदे मस्जिद में कुत्तो गिरिया ई कुत्ते में जो सोबत वारो असर ऐं नज़र उहा ही विधई त कुत्ते को रोइण शुरू थी। कुत्तो निकितो ॻोठ में जेके कुत्ता हुयस उहे सभु कढ लॻस। हे कुत्तो वेहे हो कुत्ता भी गोल वेही वञस। ही रोए हू बि रोइनि। अल्लामा अशरफ थानवी तो लिखे त इन कुत्ते में जुनैद जी रब्बी नज़र वारो असर पइजी वियो। सोबत जो असर सुभान अल्लाह। वो अल्लाह जी कचहरी करे विया। वो रंग उन कुत्ते ते रंग चढ़ी न खाइण न पीअण न सुम्हण रुगो रोइण। रोई 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 वो कुत्ता भी गॾु सभिनि कुत्तनि जो मुर्शिद थी वियो। सभिनि कुत्तनि जो रहनुमा थी वियो। आख़िरकार वो 7 ॾींहं रोई रोई उते मरी वियो। खाइण पीअण उनखे न थियो। त अल्लाह साईं छा थो सम्झी अल्लाह वारा छा थो सम्झी उन्हनि जी नज़र में एतिरो असर आहे जो के जानवर ते विझनि उहो बि अल्लाह अल्लाह करे रोई रोई मरी वञे। उहा तोते नज़र पवे त तूं छा थी वञे। अहिड़ियूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि घणियूं मिसालूं आहिनि क़ुरान में बि हदीस में बि औलिया जी सवाने हयात सवाने उमरी में बि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असां ॻाल्हि पिया कयूं हज़रत कहिड़ी शान बयान पे कयूंसि। हू शख्स जूअनि जी ॻाल्हि पियो करे त मूंखे मिली त मां चयो माशाअल्लाह सुझाव सुभान अल्लाह। मां चयो 10:30 थिया आहिनि मोरे में मोरे वारनि खे शायदि निंड अची वई आहे। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी तसीह फरमायो। पोइ हिन जो इहा ॻाल्हि कई हज़रत मूसा कलीमुल्लाह ॾाढो जलाल थी ॾाढी दब ॾिनईंसि दब जो ॾिनईंसि त हिन वीचारे जा होश ख़तम। ही रोइण में शुरू थी वियो चए मां त वियो रब खे पहुचाइण ऊंधो पंहिंजी आख़िरत तबाह करे छॾी। ही वीचारो रोए 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 मूंखां ज़ुल्म थी वियो मूंखां धाड़ो थी वियो मुंहिंजी क़बर क़यामत हशर महशर ख़राब थी वई। मूंसां हिकिड़ो रब करीम मां सिलसिलो खयो त मूंसां राज़ी थिए। हे नबी सभु मूंखे ख़बर ॾिनी आहे तुंहिंजो जलाल। हे वीचारो ॾाढो रुनो जीअं रुनो अल्लाह साईं वही लाथी हज़रत मूसा मां तोखे चयो आहे त तूं मुंहिंजा मूंसां ॻंढ या मुंहिंजा मूंखां जुदा कर। हुन में अकुल कोन्हे हू जेको चए पियो मोहब्बत मां चए हो वीचारो इंतिहाई उन वटि जाइलो उन वटि दर्जो अदब जो ॻाल्हियुनि जो को आलिम त कोन को फाज़िल त कोन को हाफ़िज़ त कोन को वॾियूं सोबतूं त कोन मिलियूं हुअसि। जेको हुनजो दिमाग़ हुन वीचारे पई चयो जेका हुनजी दिली चए त मूंसां मोहब्बत सां पियो चयो इश्क सां पियो चए हुनजी ज़बान खे न ॾिस हुनजी दिलड़ी खे ॾिस। सुभान अल्लाह। मुंहिंजा मुखों मसनवी शरीफ़ में आहे मसनवी शरीफ़ जो साहिब तो फरमाए अल्लाह साईं हुनखे फरमायो त वञ मूसा कलीमुल्लाह वञी चएसि तुंहिंजो रब तोसां ख़ुशि आहे जेको तो चयो आहे बिस्मिल्लाह तोसां तुंहिंजो अल्लाह राज़ी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज़रत मूसा कलीमुल्लाह वरी मोटी आयसि चए माफ़ कजां अल्लाह साईं तोसां ख़ुशि थी। चए हेॾी मां बेअदबी कई आहे वरी बि मूंसां ख़ुशि आहे। उते रोते हिन जो हियां छिड़ी पियो दिलि फाटी पई। अशोर श्री जा साईं था फरमाइनि न तो ॾिठो न मां ॾिठो गुज़ारे फ़क़ीर अदना जी निस्बत आला कंदी अदना अगर हुजे निस्बत थी वञेसि त आला थी थो वञे। अदना मां आला थी थो सघे। ज़र जेको सोन आहे उन सां को ज़रो कजे त उहो बि ज़र थी वेंदो। कतरो दरिया में वञे उहो दरिया बि थी थो सघे कतरो समुंड में वञे उहो कतरो न सॾिबो उहो समुंड थी वेंदो। पोइ
महबूब सुभाणे जी नज़र पे कुतुब थी तो सके सुभान अल्लाह चोर हो न कुतुब करे छॾी असांजे मुर्शिद करीम मशहूर शरीफ जे साईं जे हुज़ूर में ज़िंदा हिकिड़ो फ़कीर जेकॾहिं तोखे ख़्वाहिश हुजे अल्लाह उनखे हयाती ॾिए त तूं अची ॾिसी वञेसि हाजी नबी बख़्श जतोई लाड़काणे वारो सुभान अल्लाह हे मुछूं हिकु हूंदियूं हुअसि रसो हिकु हूंदो हुअसि कुहाड़ी हिकु हूंदी हुअसि राति ख़ाली न हूंदी जो कंहिंजो ढगो ढोर हलियो न हो मोहब्बत हूंदी हुअसि क़ुरान जी तिलावत हूंदी हुअसि जतोई क़ौम ॾाढो ई क़ौम ताक़तवर पाण खे सम्झंदो चोर बि हुयो वक़्तु हिननि जे पए गुज़ारियो जॾहिं कुतुब करण वारी नज़र लॻे जॾहिं जुनेद वारी जी कुते खे नज़र पई उहा लॻे मदीने वारे साईं जी निगाह जिते पई वो छा थी विया सलमान फारसी छा थी वियो बिलाल हबशी छा थी वियो सुभान अल्लाह सैयदना उमर फारूक छा थी वियो महबूब मुश्किल कुशा जी ॻाल्हि ई न कर कादरी सिलसिले जा असांजा मालिक मुर्शिद कामिल अबू बकर सिद्दीक़ छा थी वियो ये साहब जी जिंदगी ॾिसंदो आहे सुभान अल्लाह हज़रत सफीना छा थी वियो हिन साईं मशहूर शरीफ वारे साईं जी लाड़काणे में खिताब हुजे चए त मां चारई सूबा घुमियुमि मां हर कंहिंखे चवंदो हुउमि मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी डायरेक्ट ज़ियारत कर चए पोइ जेको चए मूंखे इहो चए त निमाज़ पढ़ नफ़िल पढ़ दुरूद शरीफ पढ़ इशराक पढ़ तहज्जुद पढ़ मदीने वारा साईं अची वेंदा सुभान अल्लाह मां चयो न इहे मूंखे न थींदा ये रोज़ा निमाज़ूं मां न करे सघंदुसि मां गुनहगार बंदो आहियां मूंखे डायरेक्ट ज़ियारत खपे वक़्तु गुज़रियो जे साईं लाड़काणे में आया हुजनि मां खट ते वेठो हुजां ॿुधो आहे कि हल मशहूर शरीफ़ जा साईं अॼु अचे थो ॿुधूं साईं किताब शुरू कयो पाण फरमायो दोस्ती रखणी थी त हलियो हे ॿार जलसे खां मदीने साईं जो दीदार करणो थी त हलियो चे बस इहो चवण चे उमेद त मूंखे हूंदी न हर कंहिंखे मदीने जो दीदार जी तलब आहे न सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिते जो साईं मशहूर शरीफ वारा बादशाह अचनि ऐं फरमान अच त रसूलुल्लाह जी ज़ियारत कराए भॻो ईंदे न ईंदे इंशाअल्लाह मां जो घर सुतो पियो हूंदे घर वारी सां भॻो ईंदे पोइ हिन जो इहो हे ॿुधण ऐं भॼण भॻो आयो चए साईं महिरबानी कयो कीअं दीदार कराईंदो हर बुज़ुर्ग तो चए दुरूद हर बुज़ुर्ग तो चए तहज्जुद हर तो चए निमाज़ इचिल्ला ये मूंखे न थींदा साईं फरमाइस दोस्ती रखंदे चए साईं दोस्ती रखंदुमि पर तव्हांजी दोस्ती में ॾाढी मां न रखंदुमि चोरी छॾियां इहो बि न कंदुमि रोज़ो रखां बुखूं बि न कटींदुमि तव्हांजी दोस्ती में आहे त दस्तार पा इहा बि न पाईंदुमि तव्हांजी दोस्ती में आहे त मुछूं ऐं ला इहे बि न लाहींदुमि पोइ दोस्ती रखे त बिस्मिल्लाह मां पोइ राज़ी आहियां हिदायतूं नसीहतूं मूंखे न कजे पाण फरमायो सभु तुंहिंजा शर्त क़बूल सुभान अल्लाह छो जो हू अल्लाह जी नज़र सां ॾिसंसि पिया त मोमिन लॻो पियो आहे कमु ठहियो पियो आहे सुभान अल्लाह साईं बाबा तुंहिंजी बस वञी चोरियूं कर फुरूं कर दाड़ा कर सुवारी न रख इमामो न पा रोज़ा न रख दोस्ती त रख चई आहे दोस्ती त मां हा इन में न आहे हा ये चोरियूं मोरियूं दाड़ा वाड़ा कंदो मां सब कुछ कर बिस्मिल्लाह साईं बादशाह जा हथ मिलाई साईं फरमायो दीदार कीअं कंदे जे दीदार कंदो सोलो मेहनत वारो न साईं फरमायो इंशाअल्लाह थी वेंदो हथ मिलायूं दोस्ती थी पाण रात वञी सुम्ह इंशाअल्लाह दीदार सुभान अल्लाह ख़ुदा जो कसम पाण चवंदो आहे मां चयो मामा पोइ घणा दीदार कया थी पोइ बसि हीअं कंदो आहे अल्लाह मां चयो मामा न ॿुधा दादा मदीने वारे साईं दीदार अल्लाह मां चयो 10 20 50 100
बस वो चा रण कंदो आहे अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तुंहिंजी कैफियत इहा हूंदी आहे सुभान अल्लाह चए बस नंढड़ी ॻाल्हि एतिरी थो ॿुधाए पंहिंजे मुर्शिद मशहूर शरीफ वारे साईं इहो सेखारियो दीदार कई थिया पर पाण फरमायो हाजी नबी बख्श मदीने शरीफ वञी त आका जे रोज़े ते पहुची ईअं न चवंदो कर ईअं न कंदो कर माज़रत चए साईं पहुची मूंखे फरमायो त पहुचण सां सरकार खे अर्ज़ु कंदो कर त महिमान आयो होटल तूं एयरपोर्ट तो लही होटल में निंड न कजाए मानी न खाजाए पानी न पी जाए सिधो हुजूर सुभान अल्लाह कपड़ा नवा करे अतुरानी सिधो हुजूर जेको नमाज जो टाइम नमाज नफिल जो टाइम नफिल वो आका के अर्ज कंदो कर या रसूल अल्लाह मेहमान आयो आ मानी उते गज ॾिनी थी दीदार जी तलब सुभान अल्लाह चे बस पहिरीं रात ई दीदार थी न त ॿी रात थी वेंदो आहे न त रहमत लिल आलमीन टी रात पक्को दीदार कराए थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह फकीर दरिया का राहू सकरंड वारो चोर हुजे रसन हुजे हजरत मशहूर शरीफ वाले साईं जे हुजूर में जंहिंमहिल रंग लॻुसि त पीर साईं झंडे वारनि बुज़ुर्गनि साईं मशहूर शरीफ वारे खे अची अर्ज़ कयूं उनजी औलाद चे साईं जेकॾहिं दरिया खां राहू निमाज़ी नेक चोर मो धाड़े लॻो रसन मो कयो थी त अल्लाह जो वली आहे सुभान अल्लाह जॾहिं हाजी दरिया खां राहू फ़कीर थियो हाणे हिते तव्हांजे मोरे में वॾो हिकिड़ो जेको तबियत जो गुंडो ओच ते जो कंहिं वली जो गुलाम ते रोए वेठो तस्बीहूं पढ़े वेठो तुझी दिल में झटको जरूर ईंदो यार जेकॾहिं इन्ही के पैसा बेईमान के बुजुर्ग फसायो आहे त बुजुर्ग कामिल आहे नालो नथा खणो कंहिंजो मोरे में हाजी दरिया खां राहू जे ईअं माण्हू बसूं भरे ज़ियारत करण आया मशहूर शरीफ वारे साईं जी त दरिया खां राहू के इन्ही मुस्लमान चरण वारो हे ईसा ॾियण वारो आज़ाद ॾियण वारो दाना ॾियण वारो खून करण वारो जेकॾहिं अहिड़ियूं ताजूं पाए सुवारियूं रखी ज़िक्र खुदा में ज़िक्र रसूल में दुरूद महबूब में मथो पढ़ंदे 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 रोए बि थो ऐं हेॾे न हेॾे ॾिसे थो न शहर निकिरे थो त छा थो सम्झी त इहो कामिलनि जो फैज़ आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान ये चोर मूं वली थिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे हाजी नबी बस जतो ई 90 साल 80 साल जी उम्र में बादशाह नूरी चेहरो नूरी जुल्फूं मशहूर शरीफ के साईं जे कदमनि में वेठो थी हल ॾिस सुभान अल्लाह यक ज़माना सुहबते बा औलिया बेहतर असद साला इबादत बालिया हिकड़ी वली जी रुगो सुहबत जी घड़ी मिली वजई न ये जेके नफिल नमाज़ूं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से फर्ज हुक्म लेकिन इन्हीं खां रियाकारी वारे हिकिड़ो रियाकारी जो नफिल 70,000 जी इबादत चट तो कराए त मूंखे फिलाणो ॾिसे मां निमाज़ी आहियां रोड ते पढ़े कोशिश करे पढ़े त फिलाणो ॾिसे कोशिश करे पढ़े त फिलाणो ॾिसे मां वॾो निमाज़ी आहियां इहो हिकिड़ो नफिल 70,000 उम्र जी चट इबादत मुंहिंजा साईं हे वलियुनि जी महफ़िल थी हे मदीने वारे साईं जी महफ़िल थी इन्हनि वलियुनि सगुरनि के शैतान भी जॾहिं अल्लाह साईं मथां लाथुसि जॾहिं अल्लाह साईं मथां ख्वार करे कढियुसि पोइ अल्लाह साईं छा कुझु ॻाल्हियूं कयूं आहिनि उन में हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी कई आई जेका औलिया किराम जे शान में 4 चट थी अचे क़ुर पाक जी आयत करीमा आहे इल्ला इबाद मिनहुल मुखलसीन मुंहिंजा रब करीम मां तमाम बंदनि खे गुमराह कंदुमि मां तोखां दूर कंदुमि मां तुंहिंजो हिननि ते जलाल कराईंदुमि पर बेशक जेके तुंहिंजा ख़ासि उन्हनि ते मुंहिंजो दाह न सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हालांकि कुरान शरीफ में अचे थो इन शैतान लिल इंसान अदुव मुबीना मां तोखे ठाहियो आहे मां तोखे पैदा कयो आहे ओ मुंहिंजा पैदा कयल मुंहिंजी मखलूक मुंहिंजे महबूब जा उम्मती मुद शैतान तुंहिंजो ज़ाहिर दुश्मन उहो ज़ाहिर दुश्मन चए थो त हिननि सभिनी ते मुंहिंजो हुकुम हलंदो
पूरो मोरो छो हुजे, पूरो दुनिया छो न हुजे, मुंहिंजो हुकुम हिननि ते हल, मां हिननि खे गुमराह कंदुसि। इल्ला इबादक मिनहुमुल मुख़लसीन, जेके रब करीम जा ख़ासि आहिनि, मां उन्हनि खां हथ ॿधी माफ़ी थो कयां। मां मुंहिंजा पेर कोई मुंहिंजो दाव उन्हनि ते न हलंदो। ख़ुदा जो कसम आहे, छा उन्हनि जे जेको कढ लॻंदो जन्नत न मिलंदी? बेशक बेशक बेशक। पोइ तुंहिंजे मगज़ में ईंदो त जन्नत जी सहूलियत छा? वली सां हथ ॾे, वली जी ज़िक्र में अच, बैयत में अच, महबत रख, ज़हन में सुवाल थो अचे त पोइ निमाज़ी काॾे वेंदा, रोज़े वारा काॾे वेंदा, हाफ़िज़ काॾे वेंदा, आलिम काॾे वेंदा? हिननि वलियुनि सां, सचनि सां सोबत में जन्नत। त इन्ही में मां तोखे ॿुधाईंदुमि, क़ुरान शरीफ़ में हिन जो जवाब अची वियो आहे त वली सां हथ मिलाइण वारो जन्नत वींदो, उन सां बैयत करण वारो जन्नत वींदो, उन सां मोहब्बत रखण वारो नेकनि सां जन्नत वींदो। इंसान द इंसान कुत्तो हलियो वियो जन्नत। वक़ल्बुहुम बासितुन ज़िराए बिल वसीद। दकियानूस बादशाह को 7 वली भॼी निकिता हज़रत ईसा जे टाइम जा। जंहिंमहिल भॻा कुत्तो जानवर चरनि पिया, उन्हनि सां कुत्तो चरवाए जो बीठो, चरवाए जो कुत्तो जो बीठो, धनार जो कढ लॻी पियो। किसो घणो आहे। उहे वली सगुरा वञी गार में वेठा, गार में जो वेठा त गार जे मुंड ते उन दकियानूस बादशाह ख़बर पई त हिननि मुंहिंजी बैयत न मञी आहे। गार जे मुंड ते पत्थर रखी छॾे, पत्थर रखी त अंदरि बुख बि मरनि, उन बि मरनि, पाणी बि न मिलनि, हवा बि न मिलनि, मरी खाक थी वञे, मूंखे न मञो। अल्लाह ने फरमाया ला इन औलिया अल्लाह ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून। न खौफ तन, न खौफ तन, न बुख तन, न उञ तन, न को गम तन। सुभान अल्लाह। वो कुत्तो किताब में अचे थो त जंहिंमहिल इहे 7 उथंदा क़यामत ॾींहुं, ये 7 बुज़ुर्ग उथंदा, दकियानूस जा भॻल गार जे अंदरि वेठल। ये हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे टाइम में हुया, लेकिन मदीने हज़रत ईसा जन वरी ईंदो मदीने साईं जो कलमो पढ़ी, ही भी मदीने साईं के कलमो पढ़ंदा वीचारा। ये जब कलमो पढ़ंदा वरी ये हज़रत ईसा जा साथी भी थींदा, इमाम महदी जा साथी भी थींदा। तो यो कुत्तो उन्हनि साथियुनि में गॾु हूंदो। जंहिंमहिल इहे 7 ई जन्नत वेंदा त कुत्ते वीचारे खे गेट ते रोकींदा, अब कुत्ता तुंहिंजो कहिड़ो कमु अंदरि, हल ॿाहिरि। जीअं कि ग़रीबड़ो हूंदो आहे त हुनखे कढी चईंदा आहिनि, अब हेॾे भोतार आहे, हेॾे वज़ीर आहे, हेॾे मिनिस्टर आहे, अब तूं वांदा रेड़ी वारा, छोलनि वारा, पापड़नि वारा, तुंहिंजो कहिड़ो कमु? हे त जन्नत आहे मुंहिंजे रब जी। कुत्तो जो वींदो त कुत्ते खे अल्लाह से हुकुम कंदो, हाथ खे देवी जो आवाज़ ईंदो, इन कुत्ते खे छॾियो। छोरो कयो अथसि मालिक हे कुत्तो आहे, नजस आहे, पलीत आहे, जन्नत पाक आहे, मस्जिद पाक आहे, उन में कुत्तो वञणु जाइज़ न आहे। ही त जन्नत आहे, तुंहिंजे महबूब जी मुलाक़ात जो हंधु आहे। अल्लाह से फरमाईंदो सचऊं था, न निमाज़ी आहे, न हाजी आहे, न ज़काती आहे, न खैराती आहे, कुत्तो आहे, पर गॾु के सहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। निस्बत फकीरो, निस्बत फकीरो ताल्लुक मुंहिंजा साईं ॾाढा को अल्लाह जे दोस्तनि सां। इन्ही कुत्ते जो ज़िक्र क़ुरान में, इन्ही कुत्ते जी जेकॾहिं आयत तूं छॾे निमाज़ में तिलावत तो करे, कुत्ते वारो रुकू कहफ़ सूरत जो, ये जेकॾहिं रुकू अदमो कटे ॿियो तो कुझु पढ़णु चाहे त तुंहिंजी निमाज़ ई किथे। इहा सूरत कहफ़ वलियुनि जे ज़िक्र वारी नूरानी सूरत, रुगो जुमे ते तूं पढ़े त ईंदड़ जुमे ताईं अल्लाह साईं तो फरमाए महबूब इन्हनि खे ॿुधा कहफ़ सूरत जंहिंमें वलियुनि जो ज़िक्र आहे, केरु जुमे ते पढ़े त ईंदड़ जुमे ते मुंहिंजी रहमत जी चादर पातल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
खुदा जी बख्शिश की चादर, नूर ईमान जी चादर, हक परस्ती हक कोई की चादर उहा हिनखे पातल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहा कहिड़ी सूरत कहफ। बहरहाल याद रखी छॾ, पोइ उहो कुतो जन्नत पहुचंदो। अल्लामा मौलाना अशरफ थानवी उहो चए थो, उन कुछ ॿ टे ॻाल्हियूं लिखियूं आहिनि इन कुते जे बारे में। त तारुफ थींदो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टाइम में साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह से अर्ज़ कयो, या रसूल, या अल्लाह, मां तुंहिंजो रसूल हा, मूंखे इहा साहिब कहफ त ॾेखार। मदीने जे साईं ते अल्लाह से फरमायो, महबूब तव्हां फ़िलहाल न ॾिसो, 4-5 सहाबी जो तव्हांखे ॾेखारियो। मदीने जे साईं 4 सहाबी में हज़रत उमर नो, हज़रत अली नो, हज़रत अबू बकर गफ़ारी नो, चोथों साहब अशरफ थानवी लिखे थो त अल्लाह जे महबूब फरमायो, रब करीम हे ॾिसनि कीअं कहफ वारनि जी गार। महबूब हवा के हुकुम कर, सुलेमान वाली महबूब सुलेमान जी हवा के छॾींदा, हवा सुलेमान अलैहिस्सलाम जी अच। महबूब जे चवण खां अॻु में अल्लाह साईं हवा के चवंदो, महबूब जी इताअत कयो। उहा इताअत वेंदी, उहे 4 साहबनि खे हवा खणंदी सिधो गार जे मुंड ते, गार जे मुंड ते उहो पत्थर उहे साहबी हटाईंदा। जीअं हटाईंदा उहो कुतो उथी बीहंदो, भऊं 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 कंदो। छो ख़ुदा खोलियो गार? त ज़रूर उहो गार्ड आहे, वेठल आहे, उनखे तारुफ कराईंदा त असां मदीने जे साईं जा साहबी। जीअं ॿुधाईंदसि त उहो कुतो पुछ मुनो ॾींदो, कंध सां ई तेरे अंदरि वठी वेंदो, साईं अंदरि वेठा आहिनि, सतई हलो। पोइ उते मदीने वारे साईं जे साहबा जे तारुफ खां पोइ इहे सतई वली कलमो शरीफ पढ़ी थी। केते कलमो पढ़ंदा? मदीने जे साईं ते कलमो पढ़ंदा। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं कलमो पढ़ंदा, इहे त जन्नती थी विया, कुतो बि जन्नती थी वियो। छाजे करे जन्नती थी वियो? निस्बत जे करे। असां मुस्लमान मके वञूं था, छा खणींदा आहियूं? ज़मज़म शरीफ। हुनखे बि ॾींदा आहियूं, हुनखे बि ॾींदा आहियूं, हुनखे बि ॾींदा आहियूं। असां मुस्लमान जे मस्जिद में गिरंदा आहियूं, रहल ॾिसंदा आहियूं, क़ुरान शरीफ जो ही खणी चुमी ॾींदा आहियूं। पोइ रहल उहो ठहियल खणी 10 रुपए जो हुजे, 100 रुपए जो हुजे, 20 जो हुजे, चुमी ॾींदा आहियूं। पर घर में पैसनि जूं बंदियूं पियूं खणी करे चुमी ॾिनी आहे? खुदा जो कसम थी ॾिनी आहे? सोन पियो अथई घर में, लखनि जी मोबाइल हथ में थी, कॾहिं चुमी ॾिनी थी? पर क़ुरान करीम जे रहल खे चुमी कीअं ॾींदा आहियूं? मिरणो हूंदो आहे, मिटड़ी लॻल हूंदी आहे, उहा खणी तबाकियुनि ते हज़रत मशहूर शरीफ जा साईं कुतुब खाने जे मथे मींहं पियो वसे, पाण फरमाइण वाली छत ते गारो ॾियो, ॾाकिण ते चढ़िया त रहल मस्जिद में हेठि पियो। पाण फरमायूं इहो रहल मुबारक हेठि पियो, इहो मथे खणो त कोठे ते पहुचो। क़ुरान शरीफ जी सवारी पई आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओतिरी मुबारक घर में 10 लख वारो माण्हू अमीर कपिड़ा पाइनि था, 5 लख वारा पाइनि था, लख वारो पाइनि था, 60,000 वारो पाइनि थियूं। कुआरियूं कपिड़ा या घोट कपिड़ा करे करे उनखे चुमी ॾिनी आहे। पर क़ुरान शरीफ जी सादड़ी पोती मुबारक उनजी खणी चुमी ॾींदा। छो? निस्बत। निस्बत। पत्थर सॼी सऊदी अरब पत्थर आहे, उहो त खे खणी चुमी ॾींदा। छो? निस्बत। उहुदुन युहिब्बुना व नुहिब्बु। उहुद जो असां सां प्यार, असां जो उन सां प्यार। सुभान अल्लाह। हिजरे असां खे चुमी ॾींदा, घुटा ईंदा आहिनि, चेल भॻल आहे, बांह भॻल आहे, शुगर हाई आहे, ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, दिलि जो मरीज़ आहे, ऑपरेशन थियल आहे, त बि चवंदो आहे मां हिजरे असां खे चुमी ॾियां। छो? उनजी निस्बत आहे। हज़रत उमर फरमायो, जेकॾहिं मदीने जो साईं चुमी न ॾी अरमान ॾे, मूंखे ख़बर आहे तूं हिकिड़ो पत्थर आहे, पर साईं करे चुमी ॾियां, मां चुमी ॾींदुमि। फ़क़ीर ज़मज़म जो खणी था अचूं, दुनिया जी मशरिक़ हुजे मग़रिब हुजे,
पेप्सी हुजे, सेवलप हुजे, कोका कोला हुजे, हाफिज शफा खान जो शरबत मुफर्रा हुजे, बजूरी शरबत हुजे, गर्मी के खत्म करण वारो, हर शरबत हुक्म आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तोके वेही पियणो आहे, तोके वेही पियणो आहे, पर ज़मज़म जो हुक्म निरालो आहे। सुभान अल्लाह। अबा ज़मज़म अंधो मड्डो कोड़ो चेल बगल में उठ ऐं काबे ने मुंह करे पी, छो उनजी निस्बत आहे हज़रत इस्माईल जे खुड़िन सां। फ़कीर सफ़ा मरवा उन पहाड़ी ते भॼूं था, हिते ॾिस भॻो टोड़ो जबल आहे, केरु वञेसि थो? केरु कोन थो वञेसि। अलाए केॾा जबल आहिनि, होॾे जबल आहे मथे जेको थधो जबल, अलाए कहिड़ो आहे, वॾो जबल अलाए गुरख, उते को भॼे थो? केरु बि कोन थो वञेसि। पर हितां ॻोल्हियूं था सफ़ा किथे आहे, मरवा किथे आहे, सफ़ा किथे आहे, मरवा किथे आहे। सुभान अल्लाह। इन जे करे जो निस्बत अथसि। मुंहिंजा साईं असांखे पंहिंजे मुर्शिद गनीम जी ताज शरीफ़ ॾिनल आहे, असां खणी चुमी ॾींदा आहियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। टोपियूं त घणियूं आहिनि, ॾियारी वारी टोपी आहे, नीरी टोपी आहे, फिकी टोपी आहे, ॻाढ़ी टोपी आहे, पर साए गुंबज़ खे ॾिसूं था त चुमूं। गुंबज़ त कहिड़ी गुंबज़ आहिनि, मदीने साईं गुंबज़ अगरि टीवी में हले थो त पेर तकड़ा पेर खणी हीता कयो, खट ते वेठा हूं थींदा पियो, मदीने जे साईं जो रोज़ो अची। सुभान अल्लाह, हाओ या सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहा आहे निस्बत। सो अल्लाह साईं इन निस्बतुनि सां जेकॾहिं अदब कंदो, इन निशानियुनि सां अदब कंदो त वमन युअज़्ज़िम शाइर अल्लाह फइन्ना मिन तक़वल क़ुलूब, जेको मुंहिंजे निशानियुनि जी इज़त कंदो उनजी दिलि खे मां परहेज़गार कंदुसि। सुभान अल्लाह, उनजी दिलि खे मां, ऐं जेका दिलि परहेज़गार थींदी, जेका दिलि मदीने जे महबूब से मोहब्बत रखंदी, खुदा जो कसम उहा दिलि जन्नत जी हक़दार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहो माण्हू जन्नत जो हक़दार आहे। 100 शख़्स जो कातिल रुगो वली सगुल जी एड्रेस वठी निकितो, हिकिड़ी गिराट रुगो अल्लाह जे वली खे थियसि। सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान पर ॿुधायो उहो जन्नत जो। सुभान अॼु हिन महफ़िल जी क़बूलियत जो असांखे ईमान आहे, हिन खे क़बूलियत जो शरफ़ मिलियो। बेशक हिन जी यारी, हिन जी ॿारी, आलमनि जा गुफ़्ता तुंहिंजो ॿुधण, ख़ुदा जो कसम असांजे चवण खां वधीक क़बूल आहे। बेशक बेशक असां जेको चयो आहे न उन खां वधीक तुंहिंजो वेहण क़बूल थी। सुभान अल्लाह। छो जो अल्लाह जो महबूब फरमायो आहे आख़िरी ॻाल्हि त जीअं महफ़िल शुरू थींदी आहे अल्लाह जे ज़िक्र जी, महबूब जी शान बयान जी, फ़रिश्ता हेठि लहंदा। पोइ हिकिड़ो फ़रिश्तो वॾी रण कंदो आहे, हेॾे हली अचो, हेॾे हली अचो। ॿिया फ़रिश्ता होशियार थी जल्दी उन ईअं बसि ईअं तेज़ सभु ईंदा आहिनि। छा आहे हेॾे? अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोइ चक्कर हणी जिते जिते टोलो वेठो हूंदो न उन टोले जे मथां ही अर्श ताईं झुरमटड़ी वेही रहंदा। सुभान अल्लाह। ही अर्श ताईं मथे आसमान ताईं काफ़िला करे वेही रहंदा आहिनि, वालारे वेही रहंदा आहिनि। महफ़िल ख़तम थी, तूं बि हलियो ऐं मां बि हलियो, तकरीर यादि रही न रही, नातूं यादि रहियूं न रहियूं, गुफ़्ता आलमनि जा, हाफ़िज़नि जा, नेकनि जा, निस्बतुनि जा यादि रहिया न रहिया, पर मलाइक लिखी खणी ईंदा आहिनि। सुभान अल्लाह। मथे वेंदा, मुंहिंजा मालिक वॾो चक्कर हणी आया आहियूं, वॾी रौनकी, वॾा दीदारा, वॾा दर्शना। छा हो? मालिक तुंहिंजी पाकीज़गी बयान थी, तुंहिंजी तारीफ़ बयान थी, तुंहिंजी बुज़ुर्गी बयान थी, तुंहिंजी तस्बीह बयान थी। अच्छा केरु आहे? मालिक तुंहिंजा बंदा। अल्लाह फरमाईंदो न इहे जो मुंहिंजा बंदा एॾी मुंहिंजी तस्बीह कनि पिया, मूंखे ॾिठो तो? मालिक तोखे न ॾिठो। चए जेकॾहिं मूंखे ॾिसनि, चए मालिक साईं अञा तोखे वधीक यादि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अञा वधीक नमाज़ूं पढ़नि, अञा वधीक तुंहिंजे इश्क में रोइनि। भला हेठि वेही घुरनि छा पिया?
मौला फिरिश्ता अल्लाह जन्नत घुरन पिया जन्नत जो घुरन पिया अल्लाह से फरमाइंदो जन्नत ॾिठन मलाइक चवंदा मालिक से उन जन्नत न ॾिठी आहे अल्लाह से फरमाइंदो अगर ॾिसन त मुंहिंजा मालिक तुंहिंजी जन्नत ॾिसंदा अञा ख़्वाहिश वधीक थींदनि ठीकु आहे ॿी पनाह जा घुरनि पिया मालिक से तुंहिंजी पनाह घुरनि पिया त दोज़ख मालिक साईं जा वॾा उन अज़ाब जा बयान थियनि एॾा ॾाढो पनाह घुरनि पिया दोज़ख ॾिठो मौला दोज़ख न ॾिठो रुगो ॿुधी अथऊं इन्हनि बंदनि इन खां पनाह पिया घुरनि हा मुंहिंजा मालिक चए जेकॾहिं दोज़ख मुंहिंजी ॾिसी छॾनि त मुंहिंजा मालिक हिकिड़ी पनाह त घुरनि पिया पोइ त 1000 दफ़ा पनाह घुरंदा अल्लाह से फरमाइंदा मलाइको मां बख्शे छॾे मां बख्शे छॾे मां फिरिश्ता अर्ज़ कंदा मालिक भली बख्शे छॾे पर इन्हनि में हिकिड़ो ॿ अहिड़ो माण्हू हो जेको इन्ही कमले न आयो उन जो कहिड़ो माण्हू वेठो हुन खां उधर वठणी हुयसि दुकानदार हो उनखे ॻोल्हींदो वधो मिलेसि ई न पियो ख़बर पियो त बसि साईं वारनि जे जलसे में इहो वेंदी उते तोखे मिलंदो माना जेके इहे सवड़ खणी कर्ज़ी खे कर्ज़ न ॾींदा आहिनि वीचारे खे खणी हुन मस्जिद में लिखंदा आहिनि हुन मस्जिद में लिखंदा आहिनि कर्ज़ न ॾींदा आहिनि मालिक साईं उनखे ख़बर पई इहो महफ़िल में आहे इहो कर्ज़ी खे ॻोल्हियां थो वेठो ॾिए नथो पोइ दुकान में विया उन फलाणे ॾे कर्ज़ वठण आयो इहो हिन मसइले में आयो कि हिन मसइले में आयो को साईं जी महफ़िल में फ़क़ीर जो वेठो फ़क़ीर कम नथो करे डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा बुरड़ो उनखे साईं सां मिली करे जल्दी सिफारिश कराईंदो साईं लाड़कड़े को आयो आहे मालिक साईं कम ई ॿिए सां आयो मदीने जा साईं जा फरमान चवंदा इहा फ़रिश्तो दाह कंदो इहो फ़रिश्तो ॻाल्हि ॿुधाईंदो इहो फ़रिश्तो अर्ज़ रखंदो त इहे सभु हुया पर फिलाणो इन कम सां न हो इन में वेठल अल्लाह साईं फरमाईंदुसि मदीने जा साईं था ॿुधाइनि त इन ई मोहबत वारी सोबत वारी निस्बत वारी मुंहिंजे ज़िक्र वारी महफ़िल में कहिड़े बि ख़्याल वारो आयो कहिड़े बि क़िस्म जो माण्हू आयो कहिड़ो बि बद शकी में शकी इंसान आयो वो भली इन्ही कम सां महफ़िल ॿुधण न आयो मुंहिंजो ज़िक्र ॿुधण न आयो पर इन्हनि सां गॾु वेठो इनखे निभागो न कंदासीं इन जो भाग सुभान अल्लाह इनखे बि जन्नत सुभान अल्लाह इनखे बि मुंहिंजा भाङा आहिनि इनखे बि मुंहिंजा हिस्सा आहिनि जीअं इन्हनि खे मिलंदो उन निभागे खे बि वंडी ईअं मिलंदो निभाग ख़तमु भाग शुरू सुभान अल्लाह साईं ये निस्बतूं ये ॻाल्हियूं असां पंहिंजे तरफ़ों तोखे नथा ॿुधायूं इहे क़ुर करीम में लिखियल सुभान बाक़ी तूं हिकिड़ी आयत कढी 100 आयतुनि जो रद्द कंदे हे काथे वलियुनि जो सदा हे वली ख़तम थी विया हे ख़तम थी वियो ख़तम थी वियो उहे बुतनि वारियूं आयतूं उहे कुफर वारियूं आयतूं जेके अलाह साईं काफ़रनि लाइ फरमायूं तूं हिन कलमे वारनि निमाज़ वारनि आशिक़नि गुलामनि ते मथो ठप करे ये जीअं इश्तिहार हणंदो आहे भित ते उहे आयतूं कढी असांजे मुंहं ते हणी थो इंशाअल्लाह ताला इहो तुंहिंजो शैतानी दाह हिन आशिक़नि ते न असर कंदो सुभान अल्लाह इहा तुंहिंजी सनड़ी सनड़ी अजाई तबलीग इहा तुंहिंजी मुस्लमाननि खे अल्लाह जे महबूब खां परे करणु हाज़ुर नाज़ुर खां परे करणु यारी ॿारी खां परे करणु इहो मदीने वारे साईं जे मथां जेके तुंहिंजा दाह हलनि था वलियुनि सां जेके तुंहिंजा जहिड़ा हलनि था के न के शिकिल में के न के फितने में कॾहिं कम्युनिस्टी शिकिल में कॾहिं फिरक़ियाना शिकिल में कॾहिं तुंहिंजो पढ़ाई एड जी शिकिल में जेके तूं इसराइल में तबलीगूं करी थो जेके उतों एडूं वठी पंहिंजो इहो सूरत मोहम्मद ई ठाहे हिननि मिस्कीननि खे बहकाईं थो इन्हनि खे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को परे थो करी इन्हनि खे बगदाद जे साईं को परे थो करी
इन्हनि खे मुश्किल कुशा खां परे थो करी, इन्हनि खे मशहूर शरीफ़ वारे साईं जे नूर खां परे थो करी, रोज़ेदारी बादशाह खां परे थो करी, दाता साईं खां परे थो करी। बेटा ही सेवड़ वारे साईं जो दुश्मन तो बणाई। अल्लाह कंदो त इहा तुंहिंजी तबलीग तूं खाक में मिली, खाक में मिली हुई। अल्लाह जे दोस्तन से मोहब्बत रख, औलिया से मोहब्बत रख, यारी मारी से मोहब्बत रख। खुदा जो कसम आहे, इन कुत्ते कुत्ते तोखो असां को गोए खणी आ, असां को गोए खणी वियो आ, असां भी इंशाअल्लाह ताला 70 दफ़ा वधी गोए खणंदासीं। वो कुत्तो ईसा अलैहिस्सलाम जो उम्मती ऐं उनजा जेके वली आ, तू मदीने वारे साईं जो उम्मत। सुभान अल्लाह। कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास, तमाम उम्मतूं निकितियूं, तू जेका उम्मत आ मदीने वारे साईं जी जेका उम्मत आ, अल्लाह साईं तो फरमाए सभिनि को बेहतर उम्मत आ। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं शिरक जी पाड़ पटे चुकी आहे। शिरक असां कयो ई कोन था। ये शिरक शिरक करे असां खे मुंझाए थो। पाण करीम फरमायो मुंहिंजा उम्मती सिर्फ़ ॿ कंदा कम, हिकिड़ो मायुनि जी मोहब्बत, ॿियो पैसे जी मोहब्बत, बाक़ी शिरक जी मां नबी पाड़ पटियूं थो। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जे मां पाड़ पटे तू तुझे न पाड़ आए, असां मदीने वारे साईं सचन जो सच्चो नबी। सुभान अल्लाह। आला है ओला नबी, खातम नबीयीन नबी, हाज़िर नाज़िर नबी, फरमाया मां पाड़ पटे न त पटेला बेशक चला सही। हां सुभान अल्लाह। तू जोरी पाड़ हणी तो, तू जोरी अटकल करी तो, तू एड़ा रूप ठाई तो, अल्लाह से कंदो ये रूप तुंहिंजा हाणे ज़ाहिर थिया थी। हे फ़कीर, हे मलंग, हे मसलक, एड़ियूं एड़ियूं करामतूं ॾिठियूं अथऊं, एड़ियूं एड़ियूं करामतूं ॾिठियूं अथऊं साईं बादशाह जे हूंदे ॾिठियूं, पर अॼु रोज़े में आरामी में तब ॾिसियूं वेठा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। बेशक ये अल्लाह साईं जी उते उन्हनि चिला कटिया आहिनि, उते उन्हनि ओढ़ा ॻाड़िया आहिनि, उते हो रुना आहिनि, उते उन्हनि नफ़्स जी मुखालफ़त कई आहे, उते उन्हनि अल्लाह जी इबादत कई आहे, उते मदीने वारे साईं खे घुरायो अथऊं, कदम मुबारक बशर शरीफ़ में ॾियारियो अथऊं। मदीने वारे साईं जा ते कदम घुमाए वञनि उते शिरक हूंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। किबला सुभान अल्लाह। लखे दफ़ा किरोड़े दफ़ा मशहूर शरीफ़ जे साईं वटि सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद थी आहे। सुभान अल्लाह। थी पई, थींदी रहंदी इंशाअल्लाह। तू बि अहिड़ो थी न त तो वटि साईं अची, बाक़ी साड़ जो कमु कहिड़ो, बुग़्ज़ जो कमु कहिड़ो, तू नेक थी, तू आशिक़ रसूल थी, तू पंहिंजा कम अहिड़ा कर जो मदीने जो साईं तो वटि अचे। सुभान अल्लाह। बाक़ी अजायो बुग़्ज़ जन वटि मदीने जो साईं अचे थो, ये वली बि आहिनि, ये इमाम बि आहिनि, ये कामिल बि आहिनि, ये अकमल बि आहिनि, ये असांजा सरदार बि आहिनि। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं असां सभिनि जो सरदार, ज़मीन जो सरदार, आसमान जो सरदार, मलाइकनि जो सरदार, अल्लाह जी हर शइ जो, हर पैदा कयल शइ जो सरताज जे सरदार मदीने जो साईं। सुभान अल्लाह। वो मदीने जो साईं जे वटि अचे, वो को चनो हुजे, मोची हुजे, कोरी हुजे, सरदारी हुजे, मेमो हुजे, शेख हुजे, मदीने जो साईं वीदुस, वो भी दुनिया जो सरदार थी। सुभान अल्लाह। इन सरदारी के ज़वाल आए, इन दुनिया वारी गार, चौकीदार, बन्नियूं, पैसा, विज़ारूं, इनके ज़वाल आए। अगे जंजा हुक्म हलन ॿिया जो नथा, जंजा अॼु हलंदा ईंदड़ वक़्त में न हलनि। पर अल्लाह जा वली ॾिस, उनजा दोस्त ॾिस, 24 कलाक माण्हू आशिक़, सुभान अल्लाह, 24 कलाक सना, जेकर 100 साल पहिरियों बि बेटा ही जो इश्क हुयो त अॼु बि आहे। सुभान अल्लाह। दाता साईं जो इश्क हो त अॼु बि आहे, सचल साईं जो इश्क हुयो त अॼु बि आहे। दाता अली हज़रत महबूब सुभाणे जो 100 साल, 1000 साल, 2000 साल अॻे इश्क हुयो त अॼु बि आहे। सुभान अल्लाह। मशहूर शरीफ़ वारे साईं जो कल अगे अञा दरगाह शरीफ़ जे जुमे दे बदे गुलंदियूं, हाणे 40 तूं सुभान अल्लाह। फैज़ खत्म। सुभान अल्लाह। अगे दरगाह शरीफ़ जे आचर दे हिक ही ते गुलंदी, हाणे 40 तूं तू तो जे फैज़ खत्म। सुभान अल्लाह। अगे मोरे में 10 फकीरा, हाणे 100 फकीरा, तू तो जे फैज़ खत्म। सुभान अल्लाह। तुझी अख खत्म। सुभान अल्लाह।
हल त गाड़ी में मां खणी हलाए गंबट में अस्पताल भली अक्यूं कराए अल्लाह से को गुर अख अल्लाह से को गुर अख अल्लाह से को गुर ईमान अल्लाह से को गुर अदब अल्लाह से को गुर बजे दोस्त की मोहब्बत सुभान अल्लाह या रसूल खुदा की ज़ात जो कसम असां जो दरगाह शरीफ ते उते वेठा हूं कोशिश करे हर गुज़रे जो किताब वठ हर अल्लाह जे दोस्त जो किताब पढ़ उनकी सवानी हयात पढ़ उनकी जिंदगी के पढ़ उनकी जिंदगी के पढ़ी तो अंदर जे इंसान को जज को हिकड़ा चवंदा आहिनि त अंदर जो जज खोपड़ी में वेठो आहे अरे जट खोपड़ी में जज कान आयो जज त अंदर हूंदो आहे ज़मीर अहिड़ा चरिया पाण खे मुदब्बिर समझंदा मुफ़क्किर समझंदा मुहक़्क़िक़ समझंदा पर जंहिंमहिल ॻाल्हाईंदा त परे हो चिटा थी पवंदा त हीउ त कोई जाहिल इंसान आहे खोपड़ी में जज न हूंदो आहे जज हूंदो आहे अंदर जो इंसान ज़मीर अंदर जे ज़मीर को पोइ जेको अंदर जो इंसान वेठो थी उन खां पुछ हे जेका किताब मुबारक लिखियल आहे उन्ही जा ज़िंदा जवाब आहिनि मुर्दा जवाब जीअं करामत हूं हिकिड़ा ज़िंदा ॿुधाइनि था हिकिड़ा मरी विया ॿुधाए करामत हूं पोइ किताबनि में लिखियल उहे पढ़ पोइ इंसाफ़ कर न तू किताब पढ़ियो न तू बुजुर्गनि ॾे आहे न उन ते तहक़ीक़ कई सोच करे वीचार करे पोइ तू भली गीबत कर पोइ तू भली उन्हनि जे मथां ॾे कमेंट्स न तोखे ख़बर न तोखे चार न तोखे निमाज़ न तोखे मोहब्बत दीन जी न तोखे क़ुरान जी मोहब्बत न तोखे पीर जी अदब न तोखे मां जो अदब न तोखे इस्लाम जो अदब न तोखे उलमा जो अदब न तोखे हाफ़िज़ जो अदब न तोखे मस्जिद जो अदब बाक़ी अजायो औलाद में तो छड़ बेअदबी अल्लाह सही गुस्ताखन को बचाए आमीन अल्लाह सही बेअदबन जे टोलन को बचाए आमीन अल्लाह के चवनो ये मवालड़ा बेचारा भला सुभान अल्लाह पी मस्त लगा अलूट लगा क्या है हे पढ़ियल लिखियल डिग्रियूं करे अलाए छा था पकन अलाए छा था गलाइन उन्हनि जो दुख थिए मवालड़ो बेचारो कुछ खाई पी वज़मड़ो कुल शई में मो कसब रहीन जेको पंहिंजे के अमल में आ त उन में गिरफ्तार कुल शई में मो कसब रहीन जेको माण्हू जेको अमल करे तो उन में सुख आहे निमाज़ या निमाज़ पढ़े तो उन में सुख आहे उनखे बदबो सुख कबो निमाज़ न वञ मरी वेंदी ही सही बेदबी में सुका हे गुस्ताखी में सुख आहे एकड़ो माण्हू वापार करे तो सुबुह जो उनजो टाइम आहे 6 बजे चाबी खणंदो निमाज़ पढ़ी बिस्मिल्लाह क़ुरान शरीफ़ पढ़ी ऑफिसर आहे उनखे आदत आहे क़ुरान जी सुबुह जो क़ुरान लाईंदो उनखे चुपड़ी ॾींदो उनखे पढ़ी सघे त पढ़ंदो न पढ़ी सघे त भाकुर ॾींहुं रोई रखी वरी ड्यूटी ते हलियो ईअं ई हिकिड़े खे जलसनि जो शौक़ु अब अल्लाह वारनि जो शान ॿुधणो आहे लाज़मी वञिणो आहे हाणे मां शुगर आई थी चेल कम नथी करे न बा ॿुधणो आहे भली शुगर आहे में चेल में सूर जे निंड अचे थकल आया पर अल्लाह वारनि जो शान ॿुधणो आहे जलसे ते पहुची सुभान अल्लाह पाड़े में 20 ॼणा निकिरंदा लूह निकिरी ईअं ई वापार बाज़ार घुमण जा शौक़ु मोबाइल रखण जा शौक़ु फेसबुक हलाइण जा शौक़ु पढ़ण जा शौक़ु हिकिड़ा वरी पाड़ू पुटनि उहे पढ़ंदा न उनखे सुकून न ईंदो सो कुल शइ मां हिकिड़ा वरी मवालड़ा हिकिड़ो ॾींहुं वरी चोरी न कंदो शौक़ु न ईंदो चाबी चोर या मोटरसाइकिल कढी ईंदा कंहिंजी कार कढी ईंदा पोइ पेश मां मस्जिद में वियो त हुनजी वीचारी मोटरसाइकिल ड्राम चाबी कढी छो जो पेश मां जी मोटरसाइकिल त घणो वकड़ विझंदी आहे हाणे वरी साइकिल को इहा वरिती अथई ही ॾाढी हाणे साइकिल मोटर कार ते चढ़ियो 20 ॼणे जी चोरी थो कयां आलमनि खे बुख मारण में तव्हां माहिर मां छोलियासि खंडु छोलियासि चांहि छोलियासि पती पाणे पूरी कंदो अरे पाणे कॾो पूरी कंदो अल्लाह पूरी कंदो बेशक सुभान अल्लाह पूरी करे तू खंडु बंदि कई चांहि बंदि कई मानी बंदि कई तू पंहिंजो रिज़्क़ बंदि कई तू मुसाफ़िरनि जा छा रिज़्क़ बंदि कंदे
तू अफसरान मुंहिंजा छा रिज़्क़ बंदि करे तू दरगाहुनि जा छा रिज़्क़ बंदि करे उतो त तोखे रिज़्क़ अञा उन्हनि जे सदके मिले ई सुभान अल्लाह तू ॾींदे त इहो दीन हलंदा तू ॾींदे त दीन हलंदो तू न ॾींदे त दीन बीह वेंदो इस्लाम बीह वेंदो दरगाहूं बीह वेंदियूं मस्जिदूं बीह वेंदियूं पेशवा वीचारो छॾे वेंदो पेशवा में बुख मरी वेंदो मुसलो न छॾे सुभान अल्लाह बेशक अल्लाह जो कम अल्लाह वठेसि थो सो अल्लाह साईं असांखे ॻाल्हियूं अल्लाह काॾे हली वेंदियूं अल्लाह साईं असांजो चवणु क़बूल फरमाए तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए इहे औलिया जो ऐब न कढ औलिया इकराम जी शान में कॾहिं गीबत हले तो उथी वञ असांजा मुर्शिद करीम मशहूर शरीफ़ जा साईं वेठा जामी मस्जिद में साईं मुफ्ती आज़म जी तो यार वली सां गॾु पोइ उते क़ुरान शरीफ़ जो हदीस शरीफ़ जो सबक़ पिया पढ़ाइनि सबक़ पढ़ाए पूरो कयो दुआ घुरियो त साईं वज़ीर हुसैन शाह जी जी ॻाल्हि पियो करे साईं एसपी एंटी करप्शन सखर रिटायर थियो वॾो दुनिया जो माण्हू हो साईं तमामु जाम सादिक जो हम प्याला हो बसि वधीक मां नथो चवां जॾहिं जाम सादिक सीएम थी लाड़काणे आयो साईं मूंखे हिते मूं ॿुधो आहे त मुंहिंजो यार हो पुराणो इहो हिते हिकिड़े बुज़ुर्ग फसायो अथसि इहो त मूंखे खणी अची ॾेखारियो जाम सादिक वज़ीर हुसैन शाह खे खणी आया जॾहिं सर्किट हाउस में वज़ीर हुसैन शाह खे ॾिठई या से तू बिना ही दाढ़ी हे जुल्फ हे अच्छा जुब्बा वज़ीर हुसैन शाह रूप क्यों दीचा चे न चे जेकर इहो रूप वातो चो त मञा तो मशहूरी शरीफ वारो वली सुभान अल्लाह काज़ी बाबा सखर वाले जो उते आखिर में मुरीद थियो उते साईं जन खिताब पियो हज़रत मशहूर शरीफ वारो साईं खिताब ॿुधण सां करंट लॻो जीअं जुनैद बगदादी नज़र कई कुत्ते न कामिल जी नज़र सुणे सैयद ते पई सुणो सैयद सूट बुते चढ़ई पेंट बुते चढ़ई पुलिस वारी वा लठ जेका एसपी एंटी करप्शन वारी उहा बुते चढ़ई इश्क में हलियो आयो सुभान अल्लाह लाश निकतुस उते साईं जे कदमनि में सुतो सुभान अल्लाह उते ही दरगाह ते घर ठाही उते ही मरी वियो बीबी खे उते ही रही बीबी अम्मा संग में जफ उते ही रही घणियूं ॻाल्हियूं अलाए कहिड़ी पिया ॻाल्हि कयूं बुजुर्गनि जी ॻाल्हि पिया कयूं सुभान अल्लाह किथे सुभान ॻाल्हि अल्लाह। कई से सुभान अल्लाह हिकु दफ़ो दुरूद शरीफ हबीबना हबीबना मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम बारिक वसल्लम वसल्लि अलैहि साईं वेठा तस्वीर शरीफ हदीस शरीफ पढ़ाइनि पिया साईं वज़ीर हुसैन शाह इख़बार पढ़ण जो आदी हो एसपी रिटायर वो जीअं हदीस शरीफ ख़त्म थी दुआ ख़ैर थी मस्जिद शरीफ में साईं मशहूर शरीफ वाले सरदार के एक पीर साईं पागारा सत्ता साईं हाणे ज़ाहिरी पर्दो फरमाए विया उन्हीं जो फोटो ॾेखारे सिगरेट चइसि हे ॾिसो हे बुज़ुर्ग जी औलाद सिगरेट था पिया हे ॾिसो से अख़बार में आयो साईं मशहूर शरीफ जे फरमायो पाण फरमायो जे कचहरी गौर सब जे कचहरी में मुझे मुर्शिद करीम रोज़े दड़ी बादशाह जे पचड़े जी गिबत हले उहा कचहरी असां को वई सुभान अल्लाह उहा कचहरी असां को वई ही जो हवेली जड़े टे ॾींहं न आया ॿार न त पंज ई टाइम मस्जिद में नमाज़ पाण पढ़ाईंदा तहज्जुद पाण असुर जो ईंदा जमात के लंगर पाण कराईंदा पाण फरमायो अहिड़ी कचहरी न खपेसि जिते असांजे मुर्शिद करीम जे बचड़े जी गीबत त कोन्ही ज़ाहिर हक़ीक़त त हुई हुन ॾेखारी पर पंहिंजे मुर्शिद करीम जो अदब ॾिस कीअं कयो सुभान अल्लाह तुंहिंजी असांजी तरबियत कहिड़ी कई तूं पंहिंजे पाड़े जे पेशवान जी गीबत पंहिंजे मोहल्ले वारे जी गीबत हज़रत यूसुफ जॾहिं खाधो पकड़ कूड़ो इल्ज़ाम ॾिनो ॿाहिरि बिनियामीन वारे हज़रत आया याकूब बाबा वो पकड़ खाई वियो यूसुफ पाण हाणे चोलो ॾियो चोलो खणी हुन में रत बत लॻल पाण नबी आहे कहिड़े पकड़ खाधो आहे सभु पकड़ अचूं पकड़ आया पकड़ जीअं पहुतो पाण फरमायूंसि त मुंहिंजो पुटु छो खाधई चए साईं नबी आहे तुंहिंजो पुटु
असा के नबी के खाइण मिट्टी के जानवर के नबी खाइण हराम असा के नबी जो अदब सुभान अल्लाह पाण फरमायूं दलील न खाधो त जो सबूत इहो त तूं रुगो चई ॾिनो न मां न खाधो आहे नबी खाइणो न आहे मिट्टी खे बि मूंखे बि बगड़ के इहा त ॻाल्हि आहे न सबूत ॾे चइसई सबूत मां बगड़ जो ॻाल्हाए जेकॾहिं मां गुनाहगार हुजां मां बगड़ थी करे ॻाल्हायां न हे मां ॻाल्हायां थो जेको ज़बान सां बगड़ थी करे जानवर थी करे वहशी थी करे त इन जी माना इहा आहे मूंखे गुनाहगारी इहा थियल न आहे इहा गुनाहगारी मूंखां थियल हुजे हा त ही करामत ज़ाहिर न थिए साईं मशहूर शरीफ़ वारा साईं खां रुॻो जो करामतूं निकिरनि थियूं जेकॾहिं उन्हनि करामतुनि सां तूं नवाज़ियो आहे जेके करामतूं तूं सुबुह शाम बयान थो करे साबित आहे त माना गुनाहगार न आहे जो पुट भी मिलन था बाहर लहन था मसला भी हल थियन था सुकून अचे तो अंदर फरहत अचे थी नजर में मिले तो मज़ो अचे तो छिकजी भी वञूं था अलाए केॾियूं करनि तूं मां हिते ॿुधाए त राति गुज़री सुभान अल्लाह अलाए केॾियूं करनि तूं फ़क़ीर ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे उनजे घर में वेही या ॻाल्हि था कयूं खुशामत न आहे खुशामत न आहे असां त फ़क़ीर आहियूं असां ते हक़ आहे जिसका खाएंगे उसी का खाएंगे लेकिन असांखे ॿियनि फ़िरक़नि वारा बि ॿुधाईंदा आहिनि ॿियनि फ़िरक़नि वारा करामात ॿी जमात ॿुधाईंदी आहे औलिया किराम जी साईं जूं करामात सो बगड़ पोइ चयोसि बगड़ खे चई त भला तूं काॾे थो वञे चइसई 17 ॾींहं आहे मूंखे बुख आहे मुंहिंजो भाउ खणी वई आहे फलाणो बादशाह उन भाउ खे छॾाइण थो वञा तूं भाउ खे गोलियूं थो वञी भाउ जे लाइ अज़ाब महले लाइ अज़ाब क़ौम लाइ मसला पाण में ना इत्तेफ़ाक़ियूं हिक ॿिए सां बुग़्ज़ हिक ॿिए सां साड़ बगड़ हज़रत याकूब खे चए थो मुंहिंजो भाउ खणी वियो आहे फलाणो बादशाह 17 ॾींहं बुखा मां फलाणे मुल्क मां निकितो आहे फलाणे मुल्क में मूंखे छॾाइण थो तूं बि कन भाउ छॾाए वियो कन तबियत पुछण वियोसि कन इयादत करण वियोसि तूं त अॼु लिखी छॾियो आहे पने ते मुंहिंजी औलाद जनाज़े ते न वञिजोसि मुंहुं बि मुंहिंजो न ॾेखारिजोसि तो कहूं असां खां याकूब अलैहिस्सलाम जो पगड़ मारे अल्लाह साईं असांखे हिक ॿिए सां इकात अता फरमाए इत्तफ़ाक़ अता फरमाए मोहब्बत अता फरमाए ईमान सलामत अता फरमाए रूहानी जिस्मानी सलामती अता फरमाए हुस्न ज़न सोनो हिक ॿिए सां ख्याल अता फरमाए हिक ॿिए सां मदद मोहब्बत ऐं राब्ते जी ताक़त तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह सही करे ये कलमे शरीफ वाला भाई असा पाण में बाहर थी रहूं रत वाला बाहर थी रहूं ला इलाहा इल्लल्लाह वाला पाण में बाहर थी रहूं ऐं हिक ॿिए जे खून जा प्यासा न थियो हिक ॿिए जी मोहब्बतूं कयो हिक ॿिए सां साड़ कजो हिक ॿिए सां अगरि को घिटी में नाली ते बनी ते ये मसला आहिनि पाण में ये मसला आहिनि के रिश्तेदारी जा ये हल कयो हिन मोहब्बत वारी कचहरी में उतो तो ये मसला हल करे तो फकीर सुभान अल्लाह इन जलसन में अचो था तो खुदा जे वास्ते अल्लाह संजा बंदा थी को बार सुभान अल्लाह सुभान अल्लाह आया हो केड़ो थी आयो है केड़े किस्म जो इंसान है जमल मोटे तो मदीना रे संजो सच्चो उम्मती थी हुई सुभान अल्लाह बेशक मदीना रे साईं जो सच्चो आशिक थी गया औलिया इकराम की निस्बत ताल्लुक पहले अल्लाह को पिनी ए पो निकलने है मस्जिद आमीन अल्लाह से सब चवण कबूल फरमाए तारे बुधण कबूल फरमाए वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।